अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। एक छोकरो आयो मुॾे चई यार क्लास में मुंहिंजी केरु रिस्पेक्ट नथो करे। क्लास में या मुंहिंजा जेके बि दोस्त आहिनि उहे जेके आहिनि मुंहिंजी रिस्पेक्ट इज़त नथा करनि। मूं हुनखे हिकिड़ी ॻाल्हि चई, अगरि उहो ॻाल्हि अव्हांखे बि पसंदि अचे, अव्हांखे बि वणे त कमेंट में ॿुधाइजो हा भाउ इहो वाक़ई 100% जेको आहे सही ॻाल्हि आहे। मूं हुनखे चयो भाउ, इंग्लिश में चवंदा आहिनि गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, ऐं सिंधी में चवंदा आहिनि इज़त ॾे इज़त वठ। मूं चयो अगरि तूं का शइ उनखे ॾेई नथो त हू तोखे उहा शइ बदिले में कीअं ॾींदा। मूं चयो इज़त उन्हनि खे ॾींदे न तॾहिं तोखे उहा इज़त ॾींदा। सम्झी वई? तॾहिं चई यार इहो त ॻाल्हि वाक़ई आहे। मूं चयो हा, इन खे वञी तूं फॉलो कर, इन ते अमल कर, पोइ तोखे इज़त न मिले त मूंखे चइजांइ। अगरि इहो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हुजे, इहो ॻाल्हि अव्हांखे पसंदि